खिलाने मां की बहुत चुका थी अदा ओ स्कूटर अचे तो अच दूं ता मन खई वले इन स्कूटर ते वेंदा सी 12 किलो लाइ की बैठो आ अदा गोठी दा जियो थी आने हां जल्दी उठ तू चुप कर हां मां चुप के बीठो आ तू वने मां गरीब है मां कुछ भी नहीं मां गरीब है छा छी हुई मां फरण आरो ना हां असा तो लिफ्ट घुरूं था लिफ्ट हां लिफ्ट जो मतलब छा है मने असा के खयूं असा के शाहरुख खान जी कांड ते वणनो आ मां भी ओडे वणा तो शाहरुख खान जी दावत ते तो इन तो के चो तो खयूं तू रत मत कर पी हलो वे अच्छा दा अच हलो सच जल्दी कर अदा अगे मां वेंदो मां वेंदुम चरियो आजा पैसा मां भरनी तू भरनी वाह रे वाह दा वाह नंढो भा करे त करे वडो विच में वेंदो ना बाबा ना वडो ज़मानो भलो ओडे कांड पैसा केर भरनो मां भरनी तू भरनी वडा भरी ना नंढा थोड़े भरी ना हल लूसी बिना मां पांजो वेंदुम विच में पोइ न वेंदुम गाड़ी पुराणी धक लगे पो वाह वडो भा विच में वेंदो नंढो पोइ वेंदो हले तुजी माण्हू छा चवंदा यार ॾिसो नंढो पोइ वठो वडो विच में वेठो पैसा मां भरिया तू उते मानी खाइण हेॾो वात पटी ओ तू उते खणी अॻियां वेंदे मां तुंहिंजे पोइ वेंदुमि अदा मूंखे देरि थिए थी ठही वठो पाण में मानी हली वेंदी तू चुप कर असां पाण मसलो हल कयूं था चढ़ो थी चढ़ अदा भलो थी त मां विच में वेहां कुझु बि न थींदो मां वेंदुमि विच में तो मूंखे ब्याह करे तव्हां पाण में विड़ो मां वञा अरे दा बीहो मां पोइ वियां थो बीहो